सिंध धरती जी तारीख़ हज़ारे वरह अगाटी है ऐं मोहनजोदड़ो इन शानदार तारीख़ी तोड़े तहज़ीब जो जीअरो जागंदो मिसाल है। एक सदी अग दरियाफ़्त थियल सिंधो माथरी तहज़ीब जा ही आसार इन गाल जी अकासी आहिनि त सिंध धरती तहज़ीबन जी माउ ऐं हज़ारे वरहन का तामीर, तरक्की, अमन, तहज़ीब ऐं वणज वापार जो मरकज़ रही है। नाले वारे अंग्रेज़ आर्कियोलॉजिस्ट सर जॉन मार्शल जी अगवाणी में आसारन जी खोटाई दौरान ठिकर, ड्रामे जा थाम, सिक्का, रांदीका, मूर्तियूं ऐं ॿियूं शयूं पिण हथायूं जेके माग ते क़ाइम म्यूज़ियम में रखियल आहिनि। दड़े जा ही आसार जिथे रोजानो सवन जे अंग में डेही तोड़े पर डेही सियाह परची विख विख ते पखड़ियल तारीख़ ऐं तहज़ीब के ॾिसी अचरज हासिल कनि था। हिननि आसारनि जी अहमियत आलमी सतह ते तस्लीम थियल आहे। सिंधु माथिरीअ जी शानदार तहज़ीबी माग यानी मोहन जे दड़े बाबति सॼी दुनिया जे निसाब में बाब शामिल आहिनि। इहो ई सबब आहे जो सिंध जो ही तहज़ीबी उञाण गॾियल क़ौमुनि जी आलमी विरसे में पिण शामिल आहे। मोहनजोदड़ो ते आयल सियाहन TH न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ही माग सिंधु माथरी तहज़ीब के समूरे दुनिया में उजागर करे थो। तंहिं करे आसारनि जी मुस्तक़िल बचाव लाइ अपाउ वठण ज़रूरी आहिनि। जेके भी पॉइंटियूं आहिनि उहे असांखे ॾाढो वणियूं ऐं ज़बरदस्त ठहियल आहिनि माशाल्लाह। हिते ॿाहिरां सयाह बि अचनि था, उनजे लाइ सहूलियतूं बि आहिनि, मिठे पाणी जो बंदोबस्त बि थियल आहे। हिते राइश बि आहे, कैंटीन बि आहे ऐं माशाल्लाह म्यूज़ियम बि आहे, उते घुमण वटि आहे म्यूज़ियम बि, ठीकु आहे न। ऐं ॿियो असां स्तूपा वग़ैरह इहे सॼा नज़ारा असां घुमी आया आहियूं ऐं असां ॾाढो इंजॉय कयोसीं। हिते घुमण जे लाइ काफ़ी तफ़री आहे, आसपास जा जेकी बि माण्हू आहिनि ॾाढो इंजॉय था कनि। ॿाहिरि मुल्क खां बि माण्हू अचनि था हिते, उन्हनि जे लाइ काफ़ी सहूलियतूं आहिनि, उन्हनि जे लाइ रेस्ट हाउस वग़ैरह। उहे बि सिंधु असांजी हर शइ खां मालामाल आहे, तमामु ख़ूबसूरत मक़ाम आहिनि हर हंधि हर जाइ ते, पर ही तमामु वेझे तरफ़ों तमामु सुहिणी ख़ूबसूरत पॉइंट आहे। हिते सुठो एनवायरनमेंट आहे, तव्हां ॾिसो पूरी दुनिया जा माण्हू हिते अचनि था। हिते असांजी सिंध जी क़दीम जेका आहे असांजी सकाफ़त आहे, हिते तव्हांखे हर शइ मिली वेंदी। सो मां तव्हांखे इहो चवंदुमि त महिरबानी करे अचो, हिते विज़िट कयो, तव्हांखे सुठो एनवायरनमेंट मिलंदो, हर शइ जी तव्हांखे फैसिलिटी मिलंदी। ॾाढी बहितरीनु क़िस्म जी तफ़रीक़ आहे।
हिते जेको अचे ॾाढो माना इंजॉय करे सघे थो कादो ॾाढो माना कादो पब्लिसिटी थी सघे थी हर हिसाब सां कादो काॾे बि वञण जी ज़रूरत कोन्हे का हीअ जेका सकाफ़त जी कादो मोन जो दाड़ो आहे कादो हिन ते तव्हां अचो घुमी वञो फिरी वञो का चकर हणी वञो हिते हिन खां वधीक का अहिड़ी का ॿी का पॉइंट तव्हांखे हिते असांजे तरह में का न मिलंदी कादो अहिड़ी का सुहिणी सुठी सकाफ़त वारी जेका आहे न हिते किथे बि तव्हांखे न मिलंदी। हिते असां अची ॾाढो इंजॉय कयोसीं ख़ासि करे हिते ॿाहिरि मुल्कनि खां बि माण्हू ईंदा आहिनि उन्हनि जे लाइ हिते तमामु सुठा रेस्ट हाउस ठहियल आहिनि असांखे बि ॾाढो मज़ो आयो घुमी करे। सिंध धरती जी तहज़ीब ऐं तारीख़ दुनिया जे समूरनि अगाटनि तहज़ीबनि में मथां मक़ाम रखे थी। मोहनजोदड़ो इन तहज़ीब जो मुख्य माॻ आहे जंहिं जी हिफ़ाज़त लाइ सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे गॾियल तौर क़दम खणी आसारनि खे बचाइण घुर्जे। कैमरामैन ज़ुबैर तुनियो सां गॾु बख्शल खान THN न्यूज़ नसीराबाद।